मुझे प्यारा गौरव भेरो परमेश्वर के प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं परमेश्वर जी हिकु महान दासी जे बारे में जंहिंजो नालो मारिया एटर आहे। मारिया एटर जो जनम 22 जुलाई 1844 में अमेरिका देश में थियो। हुनजो जनम हिकु साधारण परिवार में थियो। हुनजो माउ पीउ विश्वासी न हुआ, तंहिं हूंदे बि मारिया जेकी पासे में चर्च हूंदी हुई जिते उहा रहंदी हुई उते वेंदी हुई। संदसि पिता खे हिकु ग़लति आदत हुई, हू शराब पीअंदो हो, आए दिन ॾींहुं राति शराब पीअंदो हो। इन रीत सां हुनजी जेॾीमहिल 11 सालनि जी मारिया जी उमिरि थी, हुनजो पिता बीमार थी वियो ऐं संदसि पिता जी मौत थी वई। 1855 जेॾीमहिल हुनजी उमिरि ख़ाली 11 साल हुई, हुनजे पिता जी मौत थी वई ऐं हुनजी जेके 2 नंढियूं भेनरूं हुयूं ऐं हिन जी माता जो सॼो सार संभाल हुनखे संभालणो पियो। इन रीत सां हुनखे पंहिंजी 11 सालनि जी उमिरि में कमु करण जी ज़रूरत पई, जिम्मेदारी पूरे घर जी अची मथां पियसि। इन रीत सां हुन 11 सालनि जी उमिरि में अलॻि अलॻि फैक्ट्रियुनि ते वञी करे कमु कयो, पर तंहिं हूंदे बि हुन प्रभु जे दरवाजे ते वञणु बंदि न कयो। उहो उतां जी स्थानीय कलेसिया में वेंदी हुई ऐं प्रभु खां मदद घुरंदी हुई। उहा हमेशह चाहींदी हुई कि मूंसां गॾु प्रभु रहे। ऐं थियो ईअं कि पंहिंजे 13 सालनि जी उमिरि में हुन पंहिंजे जीवन जे 13 सालनि जी उमिरि जेकी ॾाढी नंढी हूंदी आहे, 13 सालनि जी उमिरि में प्रभु यीशु खे पंहिंजे जीवन जो उद्धारकर्ता स्वीकार कई। ऐं थियो ईअं कि जॾहिं 13 सालनि जी उमिरि में हुन बपतिस्मो वरितो त उन ॾींहुं उहा बेहोश थी करे किरी पई। हुनखे हिकु संदसि रोशनी ॾिसण आई ऐं संदसि खे हिकु आवाज़ु ॿुधणु आयो, प्रभु यीशु मसीह जो आवाज़ु ॿुधणु आयो। प्रभु यीशु मसीह हुनखे चएसि पियो कि वञो, अलॻि अलॻि राज्य में वञो, अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञो, मुंहिंजूं जेके खोई हुयूं भेड़ूं आहिनि उन्हनि खे इकठो कयो। हुन आवाज़ु हिन जो जीवन परिवर्तन करे छॾियो। जेॾीमहिल उहा होश में आई तॾहिं हुनखे ईअं थियो कि न, प्रभु यीशु मूंसां ॻाल्हायो आहे ऐं मुंहिंजे मथां हिकु ज़िमेदारी सौंपी अथई कि मूंखे अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञिणो आहे, अलॻि अलॻि राज्यनि में वञिणो आहे ऐं मूंखे सुसमाचार ॿुधाइणो आहे। ऐं जेके इन जूं खोई हुई भेड़ूं आहिनि, यानी कि जेके माण्हू जेके प्रभु यीशु खे नथा सुञाणनि उन्हनि खे इकठो करिणो आहे। इन रीत सां उहा हुनजो विश्वास अञा दृढ़ थींदो वियो। उहो अलॻि अलॻि जॻहियुनि ते वेंदी हुई ऐं माण्हुनि खे सुसमाचार ॿुधाईंदी हुई, माण्हुनि खे सुसमाचार ॿुधाए चङाई हुननि खे ॾींदी हुई। ऐं हुन ॾिठईं कि चङाई, सुसमाचार ॿुधाइण ऐं चङाई गॾु गॾु हलंदा आहिनि। ॾाढा आसे पासे वारा जेके गामड़े वारा माण्हू हुआ उहे हिन जो सुसमाचार ॿुधंदा हुआ ऐं चङा थींदा हुआ। इन रीत सां हू सेवकाई कंदी रही, प्रभु जे इच्छा जे अनुसार हलंदी रही। हुनजो जीवन हलंदो रहियो। 1863 में संदसि जी शादी थी। फिलियो नाले जी छोकिरे सां हिक सां हिन जी शादी थी, पर फिलियो विश्वासी न हो, हू ख़ाली विश्वासी थियण जो नाटक कंदो हो। तंहिं हूंदे बि मारिया ईअं सम्झई कि कुझु सालनि खां पोइ हू प्रभु यीशु खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कंदो। आस्ते आस्ते हुन में फ़र्क़ु अची वेंदो, पर ईअं थी न सघियो। हिन जो जेको घोटु हो, जेको हू पैसनि जो ॾाढो लोभी हो, लालची हो। जिते जिते मारिया वेंदी हुई, सुसमाचार बांटणु वेंदी हुई, अलॻि अलॻि नंढे जेके गामड़ा हूंदा आहिनि उते वेंदी, हुनजो घोटु हुन सां गॾु वेंदो। पर छा कंदो हो, जिते उहो सुसमाचार फैलाईंदी हुई उते हू आइस्क्रीम जो स्टॉल हणंदो ऐं हुन मां पैसा कमाईंदो। हिन रीत सां हू पैसनि कमाइण जी दृष्टिअ सां उते वेंदो, हुन सां गॾु वेंदो। हुनखे मारिया चङी दफ़ा सम्झाईंसि कि इहा सुठी ॻाल्हि न आहे, इहो प्रभु लाइ जेको असां कयूं था कमु, असां पैसनि जे लाइ नथा कयूं। पर हू न मञियो। आख़िरकार ईअं थियो कि हुनखे 1891 में मारिया खे एतिरे हद ताईं मतभेद ऐं मनभेद थी वियो हुन कि हुन सां डिवोर्स ॾियणो पियो। डिवोर्स ॾियण खां पोइ संदसि पिता जेके स्थानीय कलीसिया हुयूं, जेके स्थानीय चर्च हुयूं, उन्हनि में वञी करे मारिया जी शिकायत करणु लॻो कि मारिया हीअं आहे, मारिया खे कढी छॾियोसि। पर चर्च वारा ख़बर हूंदी हुई, चर्च वारनि खे ख़बर हूंदी कि मारिया जो जीवन कीअं आहे ऐं हुनजे संदसि जे घोट जो जीवन कीअं आहे। इन करे हुनजे घोट खे जेके बि कंप्लेन कंदो उनखे हू न कयूं कि न मारिया खे असां कढी छॾींदासीं, हुनखे नज़रअंदाज़ कयूंसि। ऐं थियो ईअं कि आस्ते आस्ते मारिया वधंदी रही ऐं हुनजो डिवोर्स थी वियो। हुन मां हुनखे 6 ॿार हुआ, पर हुन मां छा थियो, 5 ॿार त नंढे हूंदे ई मरी विया हुआ, मौत थी वई हुनजी कंहिं न कंहिं कारण सां। हिकिड़ी जेकी धीअ हुअसि उहा हुन सां गॾु हलंदी। ऐं आस्ते 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 मारिया झूने नियम में पढ़ंदी रही ऐं अॻियां प्रचार कंदी रही। पर हुनजी हिकु इच्छा हूंदी हुई कि मां अलॻि अलॻि राज्यनि में वञा, छाकाणि त हुनखे उहा आवाज़ु, जॾहिं हुन बपतिस्मा वरितो 13 साल जी उमिरि में, हुनखे इहा आवाज़ु ॿुधणु ईंदी हुई कि वञो, अलॻि अलॻि राज्यनि में वञो ऐं मुंहिंजो सुसमाचार फैलायो ऐं जेके मुंहिंजूं खोयूं हुयूं भेड़ूं आहिनि उनखे इकठो कयो। ऐं ईअं थियो ईअं कि उहा अलॻि अलॻि राज्यनि में वञणु चाहे थी, पर उन वक़्तु पैसनि जी फाइनेंशियली कंडीशन एॾी न हुई। हुतां जी कलीसियाऊं जेके हुयूं उहे ग़रीब कलीसियाऊं हुयूं, उन्हनि खे एॾी मदद न पई करे सघे। पर तंहिं हूंदे बि इहे अलॻि अलॻि गामड़नि में वञे पई ऐं 7 माण्हू हुनजो प्रचार ॿुधनि पिया ऐं चङाई पाइनि पिया।
वो चवंदी हुई कि मां तव्हांखे चैलेंज सां थी चवां, तव्हांखे सुसमाचार ॿुधाईंदुमि, तव्हां विश्वास कंदा तव्हां चङा थींदा। ऐं थियो बि ईअं, इहे विश्वास जेके कंदा हुआ उहे चङा थींदा रहिया। इहो ॿुधंदो ॿुधंदो उनजी ख्याति एॾी वधी वई, आसे पासे जे जेके गामड़ा हुआ उन्हनि जे न्यूज़ पेपरनि में उतां जा पत्रकार हिन वटि अची करे इंटरव्यू वठंदा हुआ। ऐं ईअं थियो कि उनजो नालो एतिरो वधी वियो, उनखे हिकु उपदेशक जे रूप में, हिकु प्रचारक जे रूप में स्वीकार कयो वियो। पर उन वक़्तु छा हूंदो, महिलाऊं जेके औरत आहिनि उन्हनि खे पादरीअ जो दर्जो न मिलंदो। पर तंहिं हूंदे बि हुनजी जेकी कलीसिया हुई, जेकी नंढे हूंदे खां ई हुनखे हुन साथ ॾिनई। कलीसिया हुनखे चयईं न, असां हिनखे पादरी रखंदासीं, छो छाकाणि त असां मारीअ जो जीवन ॾिठो आहे। हुनखे आस्ते आस्ते पादरीअ जी ख्याति मिली, पर हुनजो विरोध थींदो रहियो। उहा अलॻि राज्यनि में वेंदी हुई ऐं पंहिंजो सुसमाचार बांटींदी हुई। इन रीति सां उतां जा जेके अलॻि अलॻि राज्यनि जा माण्हू हुआ उहे बि सुसमाचार ॿुधी करे चङाई खे प्राप्त कंदा हुआ, विश्वास रखी करे चङाई खे प्राप्त कंदा हुआ। इहो ॾिसी करे प्रभु जी महिमा वधंदी हुई ऐं मारीअ पंहिंजे जीवन मां ख़ुशि थींदी हुई कि न, जेको कमु मूंखे प्रभुअ ॾिनो आहे मां उहो कंदो थी रहियां। ॾाढा विरोध थींदा हुआ, पर उहा कंहिं बि विरोध जो सामनो करण लाइ हमेशह तयारु हूंदी हुई। इन विच में हिकु दफ़ो उहो जॾहिं अलॻि राज्य में प्रचार करणु वई, उते सवनि जी तइदाद में बीमार आया ऐं उहे बीमारनि जे लाइ प्रार्थना करणु लॻी। उन्हनि खे चवणु लॻी त तव्हां विश्वास कंदा त तव्हां चङाई पाईंदा। ऐं थियो ईअं, जेके बि ॿुधण आया हुआ, जेके बि बीमार हुआ उहे ठीकु थी विया। अध खां वधीक माण्हू ठीकु थी विया। इहो ॾिसी करे उतां जा जेके चर्च जा पादरी हुआ उहे हिन खां जलण लॻण लॻा। उनजा जेके नेता हुआ उहे जलण लॻण लॻा कि न, इहा असांखे न खपे, छाकाणि त इहा महिला आहे। पर सख़्तु विरोध खां पोइ बि हिन पंहिंजो कमु जारी रखियो, छाकाणि त हीअ प्रभु सां गॾु कमु कंदी हुई। हीअ चाहींदी हुई कि न, तव्हां केतिरो विरोध कयो, प्रभु मूंसां गॾु आहे। ऐं थियो बि ईअं, प्रभु हुन सां गॾु रहंदो हुयो ऐं बीमारनि खे चङो कंदो हो, छाकाणि त साम्हूं वारनि जो विश्वास बि हूंदो। इन रीति सां उहो कंदी रही ऐं असेंबली ऑफ गॉड जेकी चर्च हुई उनजी हिन स्थापना कई। उनजी हिन स्थापना कई, उनमें उहो मेंबर न हुई, पर उन खां पोइ बि उन जी स्थापना करे ऐं उनमें मेंबर कराईंदी रही। चङाई जेकी महिलाऊं आहिनि उहे जेके पादरी जेकी वेट पई कनि, जेके इंतज़ारु पई कनि, उनखे खे मारीअ जे हिसाब सां उते उनखे नियुक्ति मिली ऐं अलॻि अलॻि राज्यनि में वञी करे उन पंहिंजी सेवकाई जो इहो जेको कार्य आहे प्रभुअ जो उहो जारी रखियो। इन रीति सां उन अलॻि अलॻि राज्यनि जे अमेरिका में वञी करे पेंटाकोस्टल, जेको अॼु असां ॾिसूं था पेंटाकोस्टल जा कीअं आहे कि चमत्कार थियनि था, चङाई पाइनि था माण्हू। पेंटाकोस्टल चर्च में अची करे माण्हू विश्वास करे चङा पाइनि था। इहो सॼो मारीअ जी देन आहे। मारीअ ॾाढो पेंटाकोस्टल खे हिमथायो ऐं उतां जी चर्चनि खे हिमथाई। 1902 में उनजी शादी वरी हिकु सैमुअल नाले सां हिकु विश्वासीअ सां थी। सैमुअल ॾाढो भलो माण्हू हो, उहो प्रभुअ जे भय में हलंदो। उनजे हर प्रचार में पंहिंजी वाइफ मारिया खे मदद कंदो। सैमुअल एतिरे हद ताईं उनजी मदद कई, एतिरे हद ताईं उनखे साथ ॾींदो रहियो कि मारिया जो जेको पिछलो जीवन आहे, जेको उनजो पहिरियों जो जीवन हो डिवोर्स जंहिंसां ॾिनो हुई, उहो सभु भुलिजी वई। छाकाणि त हीउ सैमुअल हिकु परमेश्वर जो विश्वासी माण्हू हो। उन मारिया खे साथ ॾिनई ऐं उहो हर हंधि मारिया खे वठी वेंदो, उनजी मदद कंदो। ऐं थियो ईअं कि मारिया जी जेकी प्रशंसा आहे, मारिया जो जेको नालो उहो वधंदो रहियो। हिकु दफ़ो ईअं थियो कि 8000 माण्हुनि जो तंबू जी जेकी जॻह हूंदी आहे उन मारिया वरितई। छाकाणि त हिकु वॾी सभा थियण वारी जंहिंमें 8 खां 10,000 माण्हू अचण वारा। हिकु उन तंबू भाड़े ते वरितई। अमेरिकन गवर्नमेंट उनखे हेल्प कई। ऐं थियो बि ईअं, जॾहिं उते सभा थी त उते 10,000 खां वधीक माण्हू आया ऐं 10,000 खां वधीक माण्हुनि अची करे उते माण्हुनि प्रभु यीशुअ जो सुसमाचार ॿुधो। उन्हनि मां चङनि ई माण्हुनि उते बपतिस्मो वरितो। उन्हनि में एॾो फेरबदल ॾिसी करे मारिया ख़ुशि थी कि न, प्रभुअ जो कमु सुठी सामर्थ सां वधंदो रहे। उहो केॾी महिल बि पाण ते घमंड न कंदी हुई। उहो चवंदी हुई कि जेको मां प्रभुअ जो आवाज़ु ॿुधो आहे पंहिंजे 13 सालनि जी उमिरि में, मां उहो कॾहिं ॿुधी न सघंदुमि। छाकाणि त प्रभुअ मूंखे सख़्तु चेतावनी ॾिनी आहे कि वञ ऐं मुंहिंजी खोइनुनि भेणुनि खे इकठो कर त के उहे नाश न थियनि। धीरे करे उन शराबबंदीअ खे बि कुझु राज्यनि में बंदिश छॾी। अमेरिकन गवर्नमेंट खे उन लेटर लिखिया कि शराबबंदी हुजणु खपे। कुझु राज्यनि में उन वक़्तु शराबबंदी थी। छाकाणि त हिन ॾिठो हुई कि मुंहिंजो पीउ कीअं शराब पीअंदे पीअंदे मरी वियो। हिनखे पंहिंजी जवानी जे ॾींहंनि में यादि हो, ॾिठो हुई कि शराब कीअं मौत थो करे, शराब कीअं माण्हुनि खे जीवन थो सत्यानाश करे। शराब जे करे संदसि जा ॿार, संदसि जी ज़ाल केॾो दुखी आहिनि।
धीरे धीरे इन जो असरु ईअं थियो कि जवान जवान जेके हुआ, जेके उते उतां जी छोकिरियूं बि जेके शराब पीअंदियूं, जेके सिगरेट पीअंदियूं, उन्हनि आस्ते आस्ते छॾे ॾिनो। मारीअ जो असरु एॾो हो कि जवाननि खे जेॾी महिल बि उहे ॿुधंदा हुआ त उन्हनि खे हिकु प्रभुअ जो आवाज़ु ॿुधणु ईंदो हो कि न, जेको मारिया ॻाल्हाए थी उहो सही आहे, ऐं उनजी ज़िंदगी उन्हनि ठाहींदा। उनजे जेके घर वारा हूंदा हुआ, जेके जवान ॿारनि जा, ईअं लिखियलु आहे बुक में कि उन्हनि जा माउ पीउ अची करे मारिया वटि ईंदा हुआ ऐं उनजो शुक्रगुज़ार मञींदा हुआ। पर मारिया चवंदी हुई कि मुंहिंजो शुक्रगुज़ार न, प्रभु यीशुअ जो शुक्रगुज़ार मञो, छाकाणि त जीवन बदिलण वारो प्रभु यीशु आहे। मां कुझु न आहियां, मां ज़रियो आहियां, मां तव्हांखे ॿुधायां थी सुसमाचार, पर हलणो तव्हांखे आहे। जीअं वचन चए थो, तव्हां ॿुधण वारा न थियो, वचन सुनने वाले नहीं परंतु उस पे चलने वाले बनो। इन करे उहा ईअं सम्झाईंदी हुई कि ॿुधो न, जेको ॿुधो था उन ते हलो। ऐं प्रभु पंहिंजो चमत्कार, पंहिंजो जेको वाइदनि जो पको प्रभु आहे, उहो तव्हांजे जीवन खे बदिलींदो ऐं घणनि जा जीवन बदिलिजा। मारिया जे बदौलत उतां जो हिकु बेदारी आई। उतां जे हर चर्चुनि में जिते विरोध हूंदो औरतुनि जो कि औरतूं पादरी न थी सघंदियूं आहिनि, उते औरतूं जेके सुठियूं सुठियूं प्रचारक हुयूं, प्रचार करणु लॻियूं ऐं बपतिस्मा ॾींदियूं हुयूं। इन रीति सां मारिया पंहिंजी जीवन भर जेको हो उहो पंहिंजो सॼो जीवन निछावर करे छॾियईं ऐं उते ॾेखारियईं कि न, औरत सभु कुझु करे सघंदी आहे। औरत प्रभु, छाकाणि त औरत ऐं मर्द खे हिकिड़े दर्जे सां ठाहियो आहे। प्रभु कॾहिं बि इएं न चयो आहे कि हीउ कमु औरत करे, हीउ कमु मर्द करे। इहो सभु सम्झाईंदी हुई मारिया। मारिया उन्हनि खे चवंदी हुई कि न, तव्हां बि मूं वांगुरु प्रचारक थियो ऐं माण्हुनि जो जीवन बदिलियो। मारिया जी कलीसिया जेकी हूंदी हुई, उनमें सभिनी खे इजाज़त हूंदी, उते कोई बि अची सघंदो, गोरो हुजे, कारो हुजे, अफ्रीकी हुजे, एशिया हुजे। उते ईअं न हूंदो कि हीउ धर्म वारो आहे, हीउ माण्हू हीअं आहे, हे हिन देश मां आयो आहे, हे हिन देश मां आयो आहे। उते काई अहिड़ी पाबंदी न हुई। उनजे कलीसिया में हर हिक जी आदर सम्मान थींदो हो। उते हर हिक खे सुठे नज़र सां, सुठे नमूने ॻाल्हायो वेंदो हो। इन रीति सां मारिया सभिनी जो दिलि खटी छॾियईं। उनखे हिकु सुठो प्रचारक, विश्वास सां ठीकु करण वारी ऐं भविष्य करण वारी महिला जो खिताब मिलियलु हो, छाकाणि त उहा भविष्यवाणी बि कंदी हुई। उन 3-4 भविष्यवाणियूं जेके कयूं हुई, जीअं 1906 में के सैन फ्रांसिस्को में धरती कंप जी भविष्यवाणी हुन पहिरियों ई कई हुई ऐं उहो ईअं ई थियो। इन जूं जेके 2-3 भविष्यवाणियूं उहे बि सचियूं थियूं। इन रीति सां मारिया जो नालो देश टू देश, पहिरियों त राज्य टू राज्य वधंदो हो, पोइ देशनि खां देश वधंदो रहियो। मारिया चवंदी हुई कि मूंखे पवित्र आत्मा जो जेको वरदान मिलियलु आहे, मां उहो बांटणु थी चाहियां। उहा ॿुधाईंदी हुई कि पौलुस जीअं कुरिन्थियुनि जी किताब में लिखियलु आहे कि उन्हनि खे सम्झाईंदो हो कि पवित्र आत्मा जो वरदान केतिरा ज़रूरी आहिनि। उन्हनि खे सम्झाईंदो हो कि पवित्र आत्मा जो जेको वरदान आहे उहो सुञाणो कि प्रभु जे तरफ़ां आहे कीअं, छाकाणि त जेके राक्षस दुष्ट आत्माऊं जेके हूंदा आहिनि उहे ॾाढा डेंजर हूंदा आहिनि, उन्हनि जा वरदान अलॻि हूंदा आहिनि। छाकाणि त मारिया चवंदी हुई कि मूंखे दुष्ट आत्माऊं चाहिनि थियूं कि मां मरी वञा, मां सुसमाचार न फैलायां। हिनखे ॾाढी कठिनाइयूं ईंदियूं हुयूं, पर इन सभिनी खे उहो सम्झायो कि जीअं पौलुस कुरिन्थियुनि खे सम्झायो कि दुष्ट आत्मा जी आवाज़ छा थींदी आहे। अलॻि अलॻि भाषाउनि में ॻाल्हाइणु प्रभु जे तरफ़ां ईअं न हूंदो आहे कि तूं अलॻि अलॻि भाषाउनि में ॻाल्हाए त ईअं। कुझु दुष्ट आत्माउनि जा ईअं थींदो आहे कि हू भरमाईंदियूं आहिनि। कुझु चमत्कार अहिड़ा थींदा आहिनि जेके भरमाईंदा आहिनि। छाकाणि त हिनखे हिकु चमत्कार करण वारी ऐं विश्वास सां ठीकु करण वारी महिला जो खिताब मिलियलु हो। इन रीति सां हुन पंहिंजी ज़िंदगीअ में हुननि खे सभिनी खे सम्झायईं कि न, तव्हां थी सघे एतिरो प्रभुअ जे कंट्रोल में रहो ऐं दुष्ट आत्माउनि जो जेॾी महिल प्रलोभन अचे तव्हां हुनखे हटाए छॾियो। तव्हां शैतान खे चओ कि तुंहिंजो हिते कोई कमु न आहे। इन रीति सां हू प्रभु जो प्रचार कंदी रही ऐं हुनजो नालो एॾो वधी वियो कि हुनखे अलॻि अलॻि देशनि मां उहो निमंत्रण अचणु लॻो। हुनजी हर देश में वाहवाही थियणु लॻी। उन्हनि अलॻि अलॻि देशनि में वञी करे प्रचार कयो ऐं प्रभु जो नालो ॾाढो ऊचो कयईं। सॼी महिमा प्रभु खे ॾिनई ऐं थियो ईअं कि उनखे धीअ जेकी हुई 1924 जेकी हिकिड़ी धीअ हुअसि, हुनजी 1924 में मौत थी। उनजी मौत बि उनखे ॾाढो घणो गहरे सदमे में आणे छॾियो। छो छाकाणि त उनखे हिकिड़ी ई धीअ हुई जेको हुनजे पहिरें घोट मां थियल हुई। सैम्यूल सां जंहिंसां हुन शादी कई हुई उन मां उनखे कोई ॿार न हो। छाकाणि त सैम्यूल जेॾी महिल हिन सां शादी कयईं, उहो शादी करण खां पोइ हुनजो साथ ॾियण लाइ शादी कयईं कि उहा अकेली हुई। उहा जिते बि वेंदी सैम्यूल खे वठी वेंदी। उन करे सैम्यूल हुन सां शादी कई हुई। त हुनजी धीअ जेॾी महिल उहा गुज़ारे वई त हुनखे गहरो सदमो लॻो। हुनजी धीअ जी मौत हुनखे गहरे सदमे में आणे छॾियईं। पर तंहिं हूंदे बि हुन सुसमाचार बाटण छॾियईं न। पंहिंजी 80 साल जी उमिरि में बि उहा जेतिरो थींदो हो ओतिरो उहा वञी करे प्रचार कंदी हुई। 80 साल जी उमिरि तव्हां बि सम्झी सघो था कि 80 साल जी उमिरि में
ट्रैवल करणु, हिकु जॻह खां ॿी जॻह ते वञणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं आख़िरकार 16 सितंबर 1924 में हू बि प्रभु वटि वञी शामिल थी, प्रभु जे स्वर्ग राज में वञी शामिल थी। हीअ पृथ्वी जो जीवन हुन समाप्त करे प्रभु जी महिमा में वई। असां ॾिसी सघंदा आहियूं कि मारिया जेकी पंहिंजे 11 सालनि जी उमिरि में पंहिंजे घर जी ज़िमेदारी संभाली, 13 सालनि जी उमिरि में हुन बपतिस्मा वरितो ऐं पंहिंजी जवानी जी उमिरि में हुन प्रचार कयो, सुसमाचार बांटियो, माण्हुनि खे ठीकु कयईं। असां हुनजे जीवन में ॾिसी सघंदा आहियूं कि हुनखे केतिरो प्रभुअ जो लाइ बोझ हो, छाकाणि त हू चवंदी हुई, हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी में ईअं चयो कि जॾहिं मां बपतिस्मा वरितो तॾहिं मूंखे प्रभु यीशु मसीह जा क्लियर आवाज़ ॿुधणु आयो कि मुंहिंजी खोई हुई भेड़ियुनि खे इकठो कयो। ऐं उहो हुन लास्ट ताईं, पंहिंजे मौत जे ॾींहं ताईं हुन पंहिंजे प्रभु जी आवाज़ खे अणॿुधो न कयो। हुन हमेशह सुसमाचार ई बांटियो। उहो सुसमाचार बांटे करे माण्हुनि खे विश्वास में अची करे उन्हनि खे चङाई ॾियण वारी बणिजी। हुनजो नालो चङाई ॾियण वारी हुयो, हुनजो नालो भविष्यवाणी करण वारो ईअं थियो। ऐं आख़िरकार इहो सभु कंदे 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 प्रभु जी महिमा में शामिल थी। अचो असां बि मारीअ जी ज़िंदगी मां इहो सिखी सघंदा आहियूं कि हुन कीअं पंहिंजी कंफर्ट ज़ोन छॾे करे पंहिंजी नंढी उमिरि में सेवा करे, फैमिली खे संभाले करे, सभिनी खे संभाले प्रभु जो नालो ऊचो कयईं, प्रभु जी महिमा लाइ सभु कमु कयईं, सभु कुझु पंहिंजो छॾे ॾिनई ऐं प्रभु जी महिमा लाइ करे छॾियईं। अचो बि प्रभु यीशुअ लाइ छा करे सघंदा आहियूं, उहो प्रभु खां पुछूं। प्रभु जी इच्छा कीअं पूरी थींदी आहे, असां प्रभु खां पुछूं। जॾहिं असां प्रभु खां पुछंदासीं, जॾहिं हुन सां गहरे रिश्ते में ईंदासीं, त असांखे बि प्रभु जी आवाज़ ॿुधणु ईंदी। जीअं मारिया खे 13 सालनि जी उमिरि में प्रभु जी आवाज़ ॿुधणु आई, त असांखे बि ॿुधणु ईंदी। पर हुन लाइ ज़रूरत आहे असां प्रभु जे वचन ते क़ाइमु रहूं, हुनजे वचन ते हलूं, हुन सां रिश्तो रखूं ऐं प्रभुअ सां रोज़ु संगति कयूं, त प्रभु असांखे बि हिदायत ॾींदो, असांखे बि चवंदो हीअं कर, ऐं असां हुन हिसाब सां हलंदासीं। जॾहिं असां प्रभुअ जे चए ते हलंदासीं, प्रभु जी मर्ज़ी पूरी कंदासीं, त महिमा प्रभु खे मिलंदी। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।